दुबई सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणिजी वियो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ओचितो दुबई रवाना। नून लीग कायद नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ अॻु ई दुबई में मौजूद। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ विच में मुलाक़ात जो इम्कान। अॻूणे वज़ीर आज़म जी ॾेह वापसी जे रोड मैप ते सलाह मशवरा थींदा। क़ौमी असेंबली नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि ते लेवी जी हद 50 मां वधाए 60 रुपया करण जो ऐलान। क़ौमी असेंबली में पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ऑर्डिनेंस में तरमीम मंज़ूर। वफ़ाक़ी सरकार खे 60 रुपयनि ताईं फ़ी लीटर लेवी लागू करण जो अख़्तियार हूंदो। टैक्स ओगारिंदो टारगेट 9,200 मां वधाए 9,415 मुक़रर। पेंशन अदायगी 761 अरब मां वधाए 801 अरब रुपया मुक़रर करण जो ऐलान। सूबनि खे एनएफसी तहत 5,276 बदिरां 5,390 अरब रुपया मिलंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त ख़तम थियल सब्सिडीज़ खे ॿीहर बहाल करण जी कोशिश कई पई वञे। पेंशन बाबति सुधारा 17 ग्रेड खां मथे जे मुलाज़िमनि लाइ आहिनि। पेंशन बाबति कानून में तब्दीली ज़रूरी आहे। हिक खां वधीक पेंशन हासिल कंदड़नि जो बाब बंदि करणो पवंदो। पेंशन जी बजट 800 अरब रुपयनि खां बि वधीक थी वई आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ तरफ़ां सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन खे रियायतुनि वारे बिल जी मुखालफ़त। संदसि चवणु आहे त क़ौमी असेंबलीअ खे सेनेट चेयरमैन ॾे माली सहूलियतुनि जी हिमायत न करणु घुर्जे। क़ौमी असेंबलीअ जा समूरा मेंबर पंहिंजे ख़र्च ते हर्ज करे विया आहिनि। प्रोटोकॉल भली इस्तेमाल कयो पर माण्हुनि जे गुरबत जो ख़्यालु करणु घुर्जे। मुल्क ते मुआशी हमले जी कोशिश कई पई वञे। IMF सां मुआहिदो वेझो थींदे ई मुल्क दुश्मननि रोअण शुरू करे छॾियो आहे। मुआशी बारूदी सुरंगूं विछाईंदड़नि ऐं मुल्क खे देवाले जे वेझो पहुचाईंदड़ इसहाक़ डार खां इस्तीफ़ा घुरी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ मुल्की मईशत खे मज़बूत कयो। मरियम औरंगज़ेब चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो शुरू। लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात। चकवाल, जेहलम, सियालकोट, गिलगित बल्तिस्तान, चित्राल में बरसात थींदी। सवात, एबटाबाद, मानसेरा, हरीपुर, सखर, जैकबाबाद में बरसात जे अॻ ते अर्बन फ्लडिंग। पहाड़ी इलाइक़नि में ॿोॾ ऐं लैंड स्लाइडिंग जो ख़तरो। शहरी रहमान जो चवणु आहे त प्री मॉनसून बरसातुनि सबबि शदीद गर्मी जी लहर में इज़ाफ़े जो इम्कान आहे। दौड़ भरसा ॿिनि कोचनि में आम्हूं साम्हूं टकर सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत। 40 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। घंटी जोगी हालत में नवाबशाह आंधी दौड़ अस्पताल मुंतक़िल। वाक़े सबबि इलाइक़े में सोग। फ़ौतुनि में घोटकी, ओबावड़े, सादकाबाद ऐं केपी वासी शामिल। हादसे जो शिकार ॿिन्ही कोचनि जे मालिकनि खे ते केस दाख़िल कयो वियो। कुर्बानी वारी ईद वेझो ईंदे ई महांगाई में इज़ाफ़ो। माल पिड़ियुनि में ढोरनि जा अघ वधी विया। केतिरा ई ख़रीदार जानवरनि खे ॾिसी ख़ाली हथे वापसि ट्रांसपोर्टनि भाड़नि में ॿीहनि ते इज़ाफ़ो करे छॾियो। अबाणनि इलाइक़नि में ईद लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जी हिदायतुनि ते वधीक भाड़ा वठंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन। कराची में केतिरनि ई गैर क़ानूनी बस अॾनि जो ख़ात्मो। कोटड़ी कबीर वेझो ॻोठ सावण सहतो में सता बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो। नौजवान क़तल। वाक़े बाद संदसि मर्द अस्पताल मुंतक़िल। शेख भिरकियो में नींगरी निशा कोहली सां ज़्यादती खां पोइ क़त्ल वारे मामले जी जांच शुरू। ASP अलीना राजपत जी क़यादत में जांच टीम तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो। वारसनि जा बयान कलमबंद। ASP अलीना राजपत जो चवणु आहे त वाक़े जी हर रुख खां जांच करे रहिया आहिनि। कुझु शकियुनि खे गिरफ़्तार पिणु कयो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे इंजाम ताईं पहुचायो वेंदो। रोड हादसे में ज़ख़्मी थियल लाड़काने वासी नाले वारो कानूनदान नून लीग अखबार बाबू सरफराज जतोई लालाणो करे वियो।
पानी चाहिए, पानी चाहिए। आऊँ भाई पानी दा, नीचावा, पानी दा, नीचावा। ऐं चरी करार ॾेई घर में ज़ंजीरनि सां ॿधल झुॾे बासिर सना कपरी जर्मनी में स्पेशल ॿारनि जी डोड़ में हिसो वठी सभिनी खे हैरान करे छॾियो। संदसि वीडियो सोशल मीडिया ते वायरल।